ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, हे कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 89 जे 3 भाग में ॾिठो त जॾहिं अर्जुन पंहिंजी प्रतिज्ञा के पूरो करण वास्ते सॼी दुनिया में यानी कि 14 ही लोकनि में ऐं पंहिंजी ताक़त अनुसार जिते किथे ॻोल्हे सघियो थे उते वियो, लेकिन आख़िरकार उन ब्राह्मण जे बालकनि खे किथे बि न ॻोल्हे सघियो ऐं को बि पतो न पयसि। जंहिं करे द्वारिका में अची उदास थी पंहिंजे शेवकनि खे चई चिखिया ठारायाई। ऐं जीअं ई अर्जुन पंहिंजो पाण खे चिखिया में गांडीव धनुष्य समेत सुवाह करण लॻो त भॻवान कृष्ण अची जलियसि ऐं भॻवान कृष्ण सम्झाए चयो त हल त हाणे मां तुंहिंजी प्रतिज्ञा खे पूरो कराईंदसि। उन खां पोइ भॻवान श्री कृष्ण जी लीला अपरम अपार जेका पाण कल कथा में ॿुधी सा नियारी हुई। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो अध्याय 9 शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे द्वारिका जी सोभिया। श्री सुखदेव जी चयो, हे राजा परीक्षित, को बि अहिड़ी ताक़त नथो रखे जो श्री कृष्ण वेंकट नाथ जा सभु गुण वर्णन करे सघे, पर मां उन ज्योति स्वरूप खे 1000 दंडवत करियां थो, जंहिंजी दया सां मां ऐं तूं हिन अमृत रूपी कथा करण ऐं ॿुधण सां मुक्त पदवी पाईंदासूं। तंहिं करे थोरी महिमा उन जी ॿी बि ॿुधायां थो त वेंकट नाथ ख़ासि पृथ्वीअ जे भार लाइण वास्ते यदुकुल में सुरगुण अवतार वठी इहा सभु लीला कई ऐं उन जी इच्छा सां सोन जी द्वारिकापुरी में सभई जायूं जराऊ ठहियल ऐं बाग़नि में केतिरनि क़िस्मनि जा फल फूल 12 ही महीना लॻा रहंदा हुआ। तलाहनि जे किनारे ते केतिरनि क़िस्मनि जे पखियनि मिठियुनि ॿोलियुनि में द्वारिका नाथ जी स्तुति कई थे ऐं केतिरा ई 1000 हाथी दरवाज़नि ते ॿधल रहंदा हुआ ऐं केतिरा ई पहलवान चारूं ऐं मुश्तक जहिड़ा मल युद्ध करण वास्ते हमेशा हाज़िर रहंदा हुआ ऐं सभिनी घटियुनि ऐं सड़कनि ते चंदन ऐं गुलाब जो छिड़काव थींदो हो। केतिरनि देशनि जा वापारी सभिनी क़िस्मनि जा असबाब उते विकिरण वास्ते खणी ईंदा हुआ ऐं यदुवंशियुनि जे घरनि में 8 ही पहर रिद्धियूं सिद्धियूं रहंदियूं हुयूं। संदन स्त्रियूं जराऊ थियल गहना कपिड़ा पाए अतर ऐं फुलियल लॻाए हमेशा ख़ुशि रहंदियूं हुयूं। नंढा वॾा द्वारिका वासी हरिअ जी कथा ॿुधण ऐं साधन ऐं ब्राह्मणनि जी शेवा करण पंहिंजो धर्म कर्म सम्झी प्रेम भाव सां कंदा हुआ। 16,108 स्त्रियूं श्याम सुंदर जूं पंहिंजनि जराऊदार ऐं सुहिणनि महलनि ऐं बाग़नि में जुदा जुदा त्रिभुवन पतियनि सां मर्ज़ीअ में रही पंहिंजो जनम सफलो कयो थे ऐं इंद्रपुरीअ खां अप्सराऊं नाच ॾेखारण वास्ते द्वारिका में अची ऐं गंधर्व गानो ॿुधाइण वास्ते द्वारिका में अची सभिनी खे सुख ॾींदा हुआ।
श्याम सुंदर बि पंहिंजनि 16,108 रूपनि सां सभिनी स्त्रियुनि वटि अलॻि अलॻि रही उन्हनि जी मुरादूं पूरियूं कयूं थे। उहे स्त्रियूं 8 ई पहेर द्वारिका नाथ जी शेवा में रही अहिड़ियूं त उन ते मोहित हुयूं जो हिकिड़ी साथ उन खे ॾिसण खां सवाइ आराम न ईंदो हुअनि। हिकिड़े ॾींहुं मोहन प्यारे सभिनी स्त्रियुनि सां जल विहार करण लाइ जीअं समंदर खे आज्ञा ॾिनी तीअं गोॾे जेॾो पाणी थी वियो। जंहिं वक़्तु श्याम सुंदर चांदनी राति में 16,108 स्त्रियुनि सां जुदा जुदा रूप धारे जल विहार कयो, उन वक़्तु समंदर में अहिड़ी सोभिया मालूम थी थे जंहिंजो हाल लफ़्ज़नि सां बयानु करणु ॾाढो कठिन आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। सभई चओ जय श्री कृष्णा। इत श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो अध्याय 9 संपूर्ण थियो। प्यारा भक्तों, तव्हां सभिनी खे दिल जी गहराइयुनि सां वाधायूं ॾिनियूं थियूं वञनि त इत श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे श्री कृष्ण भॻवान जी लीलाउनि सां भरियल 10 स्कंद संपूर्ण थियो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, जीअं पाण पुठियां 9 स्कंदनि जो जाइज़ो वरितो आहे, तीअं पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो जाइज़ो नथा वठूं, छो जो ही हिकु तमामु वॾो 9 अध्यायनि सां भरियल स्कंद हो जंहिंजी कथाउनि जो ॻणाटो ई न आहे ऐं उन्हनि जो जाइज़ो वठणु अगरि वियूं त उन्हनि में बि पाण खे घणो वक़्तु लॻी वेंदो ऐं मूं में एतिरी क़ाबिलियत न आहे जो श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो सॼो जाइज़ो वठी सघां। तंहिं करे तव्हां सभिनी सां गुज़ारिश आहे त तव्हांखे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जी जेका बि कथा ॿुधणी आहे सा तव्हांखे यूट्यूब ते प्लेलिस्ट ते मिली वेंदी, जितां तव्हां सभई कथाऊं जेके अॼु ताईं श्रीमद् भागवत महापुराण जे 10 स्कंदनि जूं पाण व्हाट्सएप ते शेयर कयूं आहिनि ऐं ॿुधियूं आहिनि गुरू कृपा सां, उहे सभु यूट्यूब ते मौजूदु आहिनि। यूट्यूब चैनल जो नालो जिन भक्तनि खे न आहे ख़बर उन्हनि जे लाइ ॿुधायां थो त आत्म ज्ञान नाले सां चैनल आहे ऐं कथा सां गॾु बि मां हर ॾींहुं लिंक शेयर कंदो आहियां जंहिंजे थ्रू तव्हां यूट्यूब ते पहुची सघो था। सभई चओ जय श्री कृष्णा। ऐं कंहिं बि भक्त खे अगरि कंहिं बि ॻाल्हि में को बि शंका या को बि सिंसो हुजे त हू बेझिझक पुछी सघे थो ऐं उन सवाल जो जवाबु जेकॾहिं मूंखे मालूम हूंदो त मां ज़रूरु उन जो जवाबु ॾींदसि, न त पंहिंजनि वॾनि बुज़ुर्गनि ऐं दोस्तनि खां जेके वॾा पंहिंजा भगत आहिनि उन्हनि खां पुछी पोइ तव्हांखे उन जो जवाबु एग्ज़ैक्ट सही ॾींदसि। ओके, सो जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जी कथा मां लाभ हासिल थियो हुजे त प्यारा भक्तों, कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय श्री कृष्णा। राधे राधे।